गुस्सो छो ईंदो आहे? गुस्सो हिकु इंसान जो नॉर्मल जज़्बो आहे, नॉर्मल इमोशन आहे ऐं हर माण्हू खे गुस्सो ईंदो आहे। पर जॾहिं गुस्सो तमामु घणो वधी वञे त गुस्सो काफ़ी घर विञाए छॾींदो आहे, माण्हुनि जा तालुकात ख़राबु करे छॾींदो आहे ऐं वॾा वॾा दुनिया में जेके बि मसइला थिया आहिनि उनमें गुस्सो सभिनी खां वधीक अहम किरदारु अदा कंदो आहे। हाणे सवालु इहो आहे त गुस्सो छो ईंदो आहे? भई कॾहिं कॾहिं त गुस्सो इन करे ईंदो आहे त माण्हू जीअं चाहींदो आहे शयूं उन मुताबिक़ न थींदियूं आहिनि, उनजे करे बि गुस्सो ईंदो आहे। या जॾहिं तव्हां हिकिड़ी शइ प्लान कई आहे त हीअं कजे, उहा न थींदी आहे, पोइ गुस्सो ईंदो आहे। या तव्हां चाहियो था काई शइ घुरिजे तव्हांखे, उहा न मिलंदी आहे, पोइ बि गुस्सो ईंदो आहे। या कॾहिं कॾहिं तव्हां चाहींदा माण्हू हीअं हलनि तव्हां सां, उहे न हलंदा आहिनि, पोइ बि गुस्सो ईंदो आहे। ऐं घणे क़दुरु गुस्सो जेको ईंदो आहे उहो ग़लति फहमियुनि जे करे हूंदो आहे। माण्हू हिकिड़ी ॻाल्हि चाहींदो आहे करणु, ॿियो माण्हू ॿी ॻाल्हि सम्झंदो आहे, पोइ गुस्सो अची वेंदो आहे। त उन्हनि खे अगरि क्लियर कट करे माण्हू वेही ॻाल्हि सुलझाए त काफ़ी मसइला हल बि थी वेंदा आहिनि। हाणे सुवालु इहो आहे, गुस्सो आख़िर अचे छो थो पियो? जीअं मां ॿुधायो, हिकु त इहो नॉर्मल इमोशन आहे, पर कुझु माण्हुनि में इहा हूंदी आहे हुंदाई जोशीलान, हिकिड़ी पर्सनालिटी हूंदी आहे बॉर्डर लाइन पर्सनालिटी डिसऑर्डर। उहे जॾहिं ॼमंदा ई आहिनि त उनजे ज़हन में हिकिड़ो जेको दिमाग़ जो हिसो आहे जेको गुस्सो पैदा कंदो आहे, उहो ॾाढो सेंसिटिव हूंदो आहे, ॾाढो हसास हूंदो आहे। थोरी ॻाल्हि अची वेंदी उन में गुस्सो अची वेंदो। ॿियो दिमाग़ जो जेको अॻियों हिसो आहे जंहिंखे असां प्री फ्रंटल कॉर्टेक्स चवंदा आहियूं, उहो जेको आहे असांजी ब्रेक खणंदो आहे। जॾहिं गुस्सो असांखे ईंदो आहे त उहो ब्रेक खणंदो आहे त न, हिते गुस्सो न कर। उन में एक्टिविटी घटि हूंदी आहे, उहो घटि एक्टिव हूंदो आहे, ब्रेक सिस्टम सुठो न हूंदो आहे। हिकु त उहो हिसो जंहिंसां गुस्सो पैदा थींदो आहे, यानी एमेगडला, उहो ॾाढो सेंसिटिव हूंदो आहे, थोरी थोरी ॻाल्हि ते गुस्सो अची वेंदो आहे। ॿियो ब्रेक सिस्टम जेको आहे उहो कमज़ोर हूंदो आहे। हाणे ॾिसो, उहो माण्हू ठहियो ई, मालिक पैदा ई कयो आहे, उनजो त हक़ में कसूर ई न आहे। पोइ असां सां नाराज़ थियूं त तूं छो थो गुस्सो करें, उनखे कीअं सेखारिजे गुस्सो कीअं, उहो मां ॿियनि वीडियोज़ में ॿुधाईंदुसि। पर कुझु माण्हुनि में हूंदो आहे हिकिड़ी ॿी तकलीफ़, चवंदा आहियूं ADHD, अटेंशन डेफिसिट हाइपर एक्टिविटी डिसऑर्डर, जंहिंखे चइबो आहे ध्यानु न लॻण जी बीमारी। उन्हनि खे जेको आहे ध्यानु न लॻंदो आहे, उहे फतकंदा वठंदा आहिनि, कॾहिं होॾे ख़्यालु कॾहिं होॾे ख़्यालु, ख़्यालु हिकु हंधि बीहंदो। उन्हनि माण्हुनि में गुस्से अचण जी बि वधीक उनमें हूंदी आहे। उनखे चवंदा आहियूं इमोशनल इम्पल्सिवनेस हूंदी आहे। जॾहिं गुस्सो ईंदो आहे उहे बि कंट्रोल न करे सघंदा आहिनि, उहे बि ॾिसी न सघंदा आहिनि अॻिते छा थींदो, अॻिते कहिड़ा मसइला थींदा, उन्हनि खे ज़हन में न ईंदी आहे ॻाल्हि। टियों जेको इहो हूंदो आहे, के माण्हू इहो हूंदा आहिनि उन्हनि जी ॿियो पर्सनालिटी प्रॉब्लम हूंदा आहिनि, नार्सिसिस्टिक हूंदा आहिनि। उहे हूंदा आहिनि त पाण खे खांबू खाण सम्झंदा आहिनि, पाण खे वॾो सम्झंदा आहिनि, पाण खे चवंदा आहिनि त मां चङो मुड़ुसु आहियां, जेको मां चवां थो सही आहियां, ॿिया सभु दुनिया में ग़लति आहिनि माण्हू। हाणे उन्हनि जी अगरि कोई ॻाल्हि माण्हू न मञींदो न, उहो बि गुस्सो कंदो। या ॿियनि माण्हुनि खे हिकिड़नि खे कम्युनिकेशन ई न हूंदी आहे, उहो तौरु तरीक़ो ई न हूंदो आहे कहिड़े तरीक़े सां ॿिए सां ॻाल्हि कजे, उनखे उहे स्किल्स ई न हूंदा आहिनि। पोइ जॾहिं स्किल न हूंदा आहिनि त का अहिड़ी ॻाल्हि करे न सघंदो, पोइ कावड़ में गुस्सो कंदो। कुझु माण्हुनि में वरी अहसासी कमतरी हूंदी आहे, अंदर में पाण खे घटि सम्झंदा आहिनि, पोइ ॿियनि खे कंट्रोल करण लाइ गुस्सो कंदा आहिनि। अगरि जॾहिं ॿिए ते कंट्रोल कंदा, पंहिंजी ॿिए खे ॻाल्हि मञाईंदा, उन्हनि खे दिलि में ख़ुशी थींदी। ॿियो अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि हिकिड़ा जेके चवंदा आहिनि त तव्हां हर ॻाल्हि परफेक्ट कयो, अगरि न कंदव त उनमें गुस्सो अची वेंदो। ऑब्सेसिव कंपल्सिव पर्सनालिटी चइबो आहे उन्हनि खे। के माण्हू जेके हूंदा आहिनि शकी हूंदा आहिनि, उनजे करे गुस्सो कंदा आहिनि त भई तव्हां अगरि उनखे शक हूंदो, तव्हां उनजे लाइ ॻाल्हायो था पिया, तव्हां हुन सां छा ॻाल्हायो, भण भण करे उनखे गुस्सो अची वेंदो। कुझु माण्हुनि जो वरी ज़हन अहिड़ो हूंदो आहे जो उन्हनि खे अक़ुल जी सलाहियत पूरी सारी हूंदी आहे, पोइ उन्हनि खे वर्ड अहिड़ा न हूंदा आहिनि जे ॿुधाए सघनि ऐं गुस्सो कंदा आहिनि, इंटेलेक्चुअली चैलेंज हूंदा आहिनि। ऐं ॿुधायो त कॾहिं कॾहिं मां ॿी वीडियो में ॿुधायो त उन्हनि खे सोचूं अहिड़ियूं रखंदा आहिनि जेके नेगेटिव सोचूं हूंदियूं आहिनि, ॿिए ते गुस्सो ॼाराईंदियूं आहिनि। ऐं हिकिड़ी बीमारी हूंदी आहे इंटरमिटेंट एक्सप्लोसिव डिसऑर्डर, जंहिंमें माण्हू अचानक ईअं गुस्सो कंदो आहे जो कंट्रोल खां बग़ैर जो ई वॾा नुक़सान करे छॾींदा आहिनि, उनखां पोइ उनखे ख़बर पवंदी आहे त मां हाणे छा पियो कयां।
कुझु माण्हू वरी जेके हूंदा आहिनि एंटी सोशल हूंदा आहिनि। एंटी सोशल मीन्स उनजी पर्सनैलिटी अहिड़ी हूंदी आहे, ॿिए खे ॾुखु ॾींदा आहिनि उनखे मज़ो ईंदो आहे, ॿिए खे तकलीफ़ ॾींदा आहिनि मज़ो ईंदो आहे। उहे ॾाढा ख़तरनाक माण्हू आहिनि, उन्हनि खां टारो करणु घुरिजे। उहे कूड़ बि ॻाल्हाईंदा आहिनि, उहे गुस्सो बि कंदा आहिनि, कावड़ बि कंदा आहिनि ऐं कानून बि टोड़ींदा आहिनि। उनखे मज़ो ईंदो आहे कानून टोड़ण। अहिड़े नमूने जेकॾहिं ॿिए खे धकु लॻंदो, ॿुधंदा ॿिए खे जेको आहे नुक़सानु थियो आहे उनखे ख़ुशी थींदी, चङो थियुसि नुक़सानु थियुसि हुनखे। अगरि तव्हां माण्हू सुञाणींदव न, पोइ तव्हांजे दिलि में गुस्सो न ईंदो, पोइ चवंदो त यार हिन सां तकलीफ़ आहे वीचारे सां, हिन सां गुस्सो न कयां, हिन सां ॿिए तरीक़े सां हलां था। इहे कुझु तरीक़ा मूं तव्हांखे ॿुधाया त छो माण्हुनि में गुस्सो ईंदो आहे। कई घणा ॿिया बि आहिनि, ॿियनि वीडियोज़ में ॿुधाइबा। मां हिनखे एतिरो वॾो नथो करणु चाहियां वीडियो खे। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं कुझु कमेंट्स लिखणा हुजनि त तव्हां हेठि कमेंट्स लिखो त जीअं ॿियनि वीडियोज़ में उन्हनि ते ॻाल्हाए सघां। महिरबानी तव्हांजी।